अॼु असां तयारु कंदासीं फ्राई जेके असां जूं कतलियूं आहिनि पटाटनि जूं उहे तयारु कंदासीं ऐं अॼु असां मसाले वारा वाङण तयारु कंदासीं। मां सम्झां थी त असांजूं जेकी बि सिंधी फैमिलीज़ आहिनि उन्हनि में इहे तरियल वाङण जेके आहिनि से ज़रूरु तयारु थींदा आहिनि। नेरनि में बि इलाही सुठा लॻंदा आहिनि फ्राटनि सां गॾु, या कॾहिं तव्हां डिनर या लंच में इनखे चपाती सां गॾु जेकॾहिं तयारु कयो। सीज़न में बि आहिनि ऐं इन सां गॾु जेके पटाटा आहिनि इन्हनि जूं जेके कतलियूं आहिनि मां सम्झां थी त हर घर में तयारु थींदियूं आहिनि, पर हर कंहिंजे तयारु करण जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे, स्टाइल आहे। मां पंहिंजे अंदाज़ सां तव्हांखे सेखारींदमि ऐं इहे कतलियूं एॾियूं मज़ेदार थींदियूं आहिनि त तव्हां मुख़्तलिफ़ भाॼियूं हटाए करे इन्हनि कतलियुनि खे इंजॉय कंदा। ऐं ख़ासि तौर ते जीअं घर में नंढड़ा ॿारड़ा आहिनि उन्हनि घरनि में इहे कतलियूं इलाही तयारु थींदियूं आहिनि। पर अॼु असां तमामु ज़बरदस्त तरीक़े सां इन्हनि खे ठाहींदासीं। पटाटनि खे अवल असां स्लाइस कंदासीं ऐं जेकॾहिं मां मसाले जी ॻाल्हि कयां, शायदि ई को अहिड़ो मसालो हुजे जेको तव्हांजे घर में न हुजे। बिल्कुलु बेसिक जेके असांजा मसाला आहिनि उहे इस्तेमालु थींदा, जंहिंमें लूणु आहे, ॻाढ़ा मिर्च आहिनि, हेड्र असां हिन में शामिलु कंदासीं, सुका धाणा ऐं ज़ीरो। भाॼीअ जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त मां हिन में टमाटा ऐड कंदमि ऐं इन में शामिलु कंदासीं सावा मिर्च, एंड में सावा धाणा इन में शामिलु कंदासीं ऐं इन सां गॾु ई असां हिनखे सर्व कंदासीं। त इहे त असां पटाटनि जी मां तव्हांखे डिटेल ॿुधाई। इन सां गॾोगॾु असां वटि आहिनि वाङण। अच्छा, वाङण तव्हां गोल बि वठी सघो था ऐं जेके ड्रिघा वाङण हूंदा आहिनि इहे बि वठी सघो था, पर अॼोकी असांजी जेका रेसिपी आहे इन में इहे जेके ड्रिघा वारा वाङण हूंदा आहिनि इहे घणा सूटेबल आहिनि, छो त असां इन्हनि खे कट ॾींदासीं। कट ॾियण खां बाद में इन्हनि में मसालो भरींदासीं ऐं मसालो भरे करे इन्हनि खे असां फ्राई कंदासीं सुठे तरीक़े सां। जॾहिं हे ॻरी वेंदा त उन खां बाद में इन्हनि जो जेको मुंहुं आहे या इन जो जेको हिकिड़ो फ्रंट असांजो वाङण आहे उनखे बि सुठे नमूने सां तरे ऐं इहे एॾा मज़ेदार थींदा आहिनि त मां तव्हांखे छा ॿुधायां। घर में जेकॾहिं वाङणनि जी का बि भाॼी तयारु थींदी आहे त मां हिकु ॿ वाङण पंहिंजे लाइ ज़रूरु धार कंदी आहियां जेको असां मसाले वारा वाङण तयारु कयूं। त चलो मसाले वारा वाङण तयारु करण जे लाइ वाङणनि खे असां कंदासीं अधो अधु ऐं उन खां बाद में मां इन्हनि खे ॾींदमि कट। वाङणनि जी काई बि तव्हां रेसिपी तयारु था कयो, जेके असांजा वाङण आहिनि उहे सुठी क्वालिटी जा हुजणु खपनि। उन्हनि में कारा ॿिज न हुजनि। जेकॾहिं घणा ॿिज हूंदा, कारा ॿिज हूंदा त जेके तव्हांजा वाङण आहिनि उन्हनि जो ज़ाइक़ो सुठो न ईंदो। त मेक श्योर कयो जेकॾहिं कोड़ो वाङण निकिरी बि अचे थो त तव्हां उनखे साइड में कयो ऐं पंहिंजी जेका भाॼी आहे उहा उन वाङण जे करे ख़राबु न कयो। असांजा वाङण तमामु सुठे तरीक़े जा निकिरी आया आहिनि। अच्छा, इन्हनि जो बि हिकिड़ो मसालो तयारु कंदासीं, ठाहींदासीं, जंहिंमें लूणु, मिर्च ऐं हेड्र, धाणा इहे असां मिलाए ऐं तव्हां बॉटल में बंदि करे रखी बि सघो था ऐं इन्हनि खे कट ॾेई इन्हनि में मसालो सुठे तरीक़े सां भरींदासीं। अच्छा, कट ईअं ॾियो त जेका हिन जी स्किन आहे न उन में कट न अचे, पर हिन जो मथां जो जेको हे गूदो आहे असांजे वाङणनि जो इन में तव्हांखे बसि कट ॾियणो आहे। अच्छा, वर्टिकल बि ॾींदासीं ऐं हॉरिज़ॉन्टल बि ॾींदासीं त जीअं जेको मसालो आहे उहो खोले करे सुठे तरीक़े सां असां इन में भरे सघूं। त वाङणनि खे कट था ॾियूं ऐं मसालो मिक्स करे असां इन में भरींदासीं। उन खां बाद में वाङणनि खे रखंदासीं फ्राई थियण जे लाइ। ऐं उन जी बि हिकिड़ी ख़ासि टेक्निक आहे त तव्हां इन खे फ्राई कीअं कंदा। जेकॾहिं तव्हां शुरूआति में ई इन जो खुलियल पासो रखंदा त तव्हांजा वाङण जेके आहिनि उहे सड़ी वेंदा। त मेक श्योर कयो त वाङणनि जी जेका स्किन आहे उन्हनि जी तरफ़ खां तव्हांखे वाङणनि खे टोटल तयारु करिणो आहे। मुकमल जॾहिं हो ॻरी वेंदा उन खां बाद में तव्हां उन जो पासो उथलाईंदा या उनखे फ्लिप कंदा। इन ॻाल्हि जो ख़्यालु रखिजो त तव्हांजा वाङण तमामु ज़बरदस्त तयारु थींदा। बसि इनखे कट था ॾियूं ऐं वाङणनि खे देरि ताईं जेकॾहिं कटे करे ॿाहिरि रखिजे त उन्हनि जो कलर बि ख़राबु थी वेंदो आहे। बसि जल्दी ऐं झटपट कंदासीं इहो कमु। कोई बि तव्हांजो फ्राइंग पैन थी सघे थो ऐं
वोक थी सघे थी, का कढ़ाई थी सघे थी। तए ते इलाही सुठा ठहंदा आहिनि, तव्हां इनखे तए ते तयारु करे सघो था। देगड़ीअ में इन्हनि वाङणनि खे तव्हांखे नाहे ठाहिणो, छो त असां इहा तर था कयूं, त जेका तर आहे उहा देगड़ीअ में नाहे थींदी। तव्हां कॾहिं करे बि ॾिसिजो त हिन जो जेको फ्लेवर आहे उहो डिफरेंट थी वेंदो। त मेक श्योर कयो त या त तओ हुजे या पोइ कोई फ्राइंग पैन हुजे, या जीअं असांजी हिकिड़ी वॾे साइज़ जी वोक आहे इहा हुजे। ऐं जेकॾहिं वाङणनि जी ॻाल्हि कजे त इलाही लो कार्ब इहा असांजी भाॼी आहे। कार्ब्स इन में तमामु घटि हूंदा आहिनि। इहा ई वजह आहे त जेके माण्हू पंहिंजो वेट लॉस करणु चाहींदा आहिनि उहे तमामु भाॼियूं कंज़्यूम कंदा आहिनि, पर ख़ासि तौर ते वाङण या जेका गोभी हूंदी आहे इहा इलाही लो कार्ब भाॼी आहे। त तव्हां इन जो डिफरेंट जेके रेसिपीज़ आहिनि उहे तयारु करे सघो था। ऐं इहे तमामु सुठी बि थींदी आहे, ऐं इलाही घटि ऑइल में इहे जेके वाङण आहिनि इहे तव्हांजा तरिजी वेंदा। बसि 1-2 टेबल स्पून ऐड कंदासीं ऐं वाङणनि खे ॻरण जे लाइ रखंदासीं। अच्छा, हिकिड़ी हाणे प्याली या का प्लेट था खणूं। अच्छा, इन में असां ऐड था कयूं कुझु मसालो। अच्छा, इन में लूणु ऐड कंदासीं हिकिड़ो। लेवल में मां हिकिड़ो जेको टेबल स्पून आहे उहो ऐड कयो लूणु। हाणे इन में शामिलु कंदासीं ॻाढ़ा मिर्च, थोरा इन में ऐड कंदासीं अगेन हिकिड़ो टेबल स्पून सुका धाणा, थोड़ी शामिलु कंदासीं इन में हेड। कयूं था मिक्स। ऐं इहो जेको मसालो असां मिक्स कयो अथसि, अच्छा वाङणनि खे हीअं खोले करे वाङणनि में सुठे तरीक़े सां इहो जेको मसालो आहे इहो तव्हां भरे सघो था।